मेयर जे तालके काछे में 6 नामालूम हथियारबंद ॻोठ अब्दुल मजीद खोसो में पोरियत वज़ीर खोसो जे घर में दाख़िल थी हथियार जे ज़ोर ते लखें रुपया रोक रक़म सोना ज़ेवर मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान खणी फरार थी विया। इतला ते खोसा बिरादरी जे सवें माण्हुनि वाक़े वारे हंधि पहुची विया। मुतासिर पोरियतनि एहतजाज कंदे सरदार खान चांडियो IG सिंध DIG हैदराबाद खां मुतालबो कयो त काछे मां धाड़ेल कल्चर ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू करे असां सां इंसाफ़ कयो वञे। चकराचू में रोलू कुत्ते एक नींगरी समेत 3 ॼणनि खे ॾाढे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मियुनि में नींगरी आलम खातून, ज़हीर अहमद, अर्ज़ मोहम्मद ऐं शकील महतम शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते वैक्सीन न हुजण सबबि खेनि ॿी अस्पताल रेफर कयो वियो। मुतासिरनि मूजिबि इंतज़ामिया खे रोलू कुतनि जे आज़ार बाबति शिकायत ॾियण बावजूदि कुत्ता मार मुहिम शुरू नाहे थी सघी। मोरो में मसमात हुस्ना पंहिंजनि मामनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो त हिकु हफ़्तो अॻु मामनि असांजे घर ते चढ़ाई करे घर में पयल रोक रक़म ऐं क़ीमती सामान समेत माउ, भेण, भाउ ऐं नंढी भेण खे खणी विया। जंहिं बाद मामनि साज़िश करे वालिद जी किरदार कशी कई। मसमात हुस्ना चयो त वालिद मथां लॻायल समूरा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। हुन मुतालबो कयो त मामनि तरफ़ां खयल सोना ज़ेवर ऐं ॿियो ज़रूरी सामान वापसि करायो वञे। ॿी सूरत अदालत में मामनि ख़िलाफ़ केस दाख़िल कंदसि। कानपुर महर के ॻोठ अलीगुल में गदाणी बिरादरी की ॿिनि धुरियुनि में ज़मीन की मालिकियत झेड़ो थी पियो। झेड़े में दचियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि 3 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी की सुञाणप अता मोहम्मद, अशरफ ऐं ॿियनि नालनि सां थी। वाक़े बाद मुतासिरनि एहतजाज कंदे चयो त जवाबदार निसार, अज़ीज़ ऐं ॿियनि हमलो करे असांजे नौजवाननि खे ज़ख़्मी कयो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे मेडिकल लेटर जारी कंदे अस्पताल मुंतक़िल कयो। बेरिया सिटी में 9 महीना अॻु क़त्ल थींदड़ प्रोफेसर अली मुर्तज़ा जलबाणी क़त्ल केस की ॿुधणी बाद अदालत मुबैना गिरफ़्तार जवाबदार नवाब खान जलबाणी के जेल हवाले करे छॾियो। ॿुधणी बाद संदसि पुट मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वालिद कब्रिस्तान खां घर अची रहियो हो त चाचे ऐं संदसि पुट पुलिस घुराए वालिद नवाब खान के गिरफ़्तार करायो। भाइरनि ते FIR दाख़िल कराई वई आहे जेके हैदराबाद में मौजूद हुया। हुन चयो त अदालत मां इंसाफ़ की उम्मीद आहे। वालिद के बिना कंहिं ॾोह जे क़त्ल केस में फासायो पियो वञे।